अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक। जीअं त कुझु कैंडिडेट्स जा पर्सनली मैसेजेस आया आहिनि त सर असांखे जनरल नॉलेज जा कुझु सुवाल ॿुधायो जेके मोस्ट रिपीटेड हुजनि। सो ही 6 सुवाल जेके IBA टेस्ट में अक्सर पुछा वेंदा आहिनि। उन में नंबर पहिरियों आहे त यूरो करेंसी वाज़ इंट्रोड्यूस्ड इन। यूरो करेंसी चइबी आहे जेके यूरोप कंट्रीज़ में सिका हलनि उनखे असां चवंदा आहियूं यूरो करेंसी। यूरो मतिलबु उतां जे सिके जो नालो आहे। सो यूरो करेंसी वाज़ इंट्रोड्यूस्ड इन 1995, 1997, 1999 या 2001। 4 ऑप्शन ॾिनल आहिनि, इन मां करेक्ट ऑप्शन आहे 1999। बाक़ी सभु ग़लति आहिनि। ठीकु आहे। यूरो करेंसी जेका इंट्रोड्यूस थी जॾहिं ठही त उहो कहिड़े साल में ठही? 1999 में। नंबर 2 ते आहे त लार्जेस्ट लेक इन द वर्ल्ड। दुनिया जी वॾे में वॾी ढंढ। लेक जो मतिलबु आहे ढंढ। लार्जेस्ट वॾी, दुनिया जी वॾे में वॾी ढंढ कहिड़ी आहे? लेक विक्टोरिया, लेक सुपीरियर या कैस्पियन सी। सो हाणे तव्हांजे माइंड में या त लेक सुपीरियर आयो हूंदो या त लेक विक्टोरिया ऑप्शन करेक्ट लॻो हूंदो, पर ही ॿई ग़लति आहिनि। हिते जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे कैस्पियन सी। हाणे मां हिते ॻाल्हि जेका कयां थो ॿ थो कयां। हिते सवाल पुछियो आहे त लार्जेस्ट लेक, लेक माना ढंढ, हिते वरी जेको करेक्ट ऑप्शन आहे उहा कैस्पियन सी। सी माना समुंड, त इहो त ग़लति थी वियो। सो ईअं न आहे, करेक्ट ऑप्शन कैस्पियन सी आहे। कैस्पियन सी इन ढंढ खे चयो वेंदो आहे जेका दुनिया जी वॾे में वॾी ढंढ आहे। उनखे समुंड जो नालो मतिलबु हिकिड़ो ख़िताब इन करे ॾिनो वियो छो त उहा एॾी वॾी आहे जो समुंड लॻंदी आहे। ठीकु आहे। सो लार्जेस्ट लेक जेका दुनिया जी वॾे में वॾी ढंढ आहे उहा कैस्पियन सी आहे। नंबर 3 ते आहे त ओलंपिक गेम्स आर हेल्ड आफ्टर एवरी। हाणे ओलंपिक गेमियूं जेके थींदियूं आहिनि उहे केतिरनि सालनि खां पोइ थींदियूं आहिनि? आफ्टर 2 इयर्स, आफ्टर 3 इयर्स या आफ्टर 4 इयर्स। सो हिन में जेको करेक्ट ऑप्शन आहे 2 बि न आहे, 3 बि न आहे, 4 करेक्ट ऑप्शन आहे। ओलंपिक गेमियूं जेके थींदियूं उहे हर 4 साल थींदियूं। नंबर 4 ते आहे त हेडक्वार्टर ऑफ WHO इज़ इन। पहिरीं ॻाल्हि त WHO फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन। ठीकु आहे। सो हेडक्वार्टर वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो किथे आहे? जेनेवा में आहे, रोम में आहे या वीना में आहे? सो हिन जो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो रोम बि न आहे, वीना बि न आहे, जेनेवा हिन जो हेडक्वार्टर आहे। कंहिंजो? WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जो। नंबर 5 ते आहे त IMF स्टैंड्स फॉर। IMF जो फुल फॉर्म छा आहे? IMF जो ज़िक्र तव्हां किथे न किथे कॾहिं न कॾहिं ज़रूरु ॿुधो हूंदो छो त असां हुन जा कर्ज़ी आहियूं। ठीकु आहे। सो IMF स्टैंड्स फॉर, IMF जो फुल फॉर्म कहिड़ो आहे? इंटरनेशनल मनी फंड, इंटरनेशनल म्यूचुअल फंड या इंटरनेशनल मॉनेटरी फंड। सो करेक्ट ऑप्शन इंटरनेशनल मनी फंड बि न आहे, इंटरनेशनल म्यूचुअल फंड बि न आहे, करेक्ट ऑप्शन आहे इंटरनेशनल मॉनेटरी फंड। सो हिन सवाल में काफ़ी माण्हुनि खे लॻो हूंदो त ही करेक्ट ऑप्शन आहे। छाजे करे? IMF छो त कर्ज़ ॾींदो आहे, कर्ज़ पैसो ॾींदो आहे, त हिते ॻाल्हि पैसे जी थी हले त मनी वारो ऑप्शन हिते करेक्ट हूंदो। सो ईअं न आहे, इन जो करेक्ट ऑप्शन आहे इंटरनेशनल मॉनेटरी फंड। उन खां पोइ नंबर 6 क्वेश्चन आहे त लॉन्गेस्ट रिवर इन द वर्ल्ड। दुनिया जी वॾे में वॾी नदी कहिड़ी आहे? अच्छा, हाणे हिन तरह जा 2 सवाल असांखां पुछा वेंदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे लॉन्गेस्ट, ॿियो हूंदो आहे लार्जेस्ट। हाणे लॉन्गेस्ट ऐं लार्जेस्ट में फ़र्क़ु छा आहे? जॾहिं बि सवाल पुछो वञे न लॉन्गेस्ट रिवर जो त हुनजो करेक्ट ऑप्शन आहे नील, बाक़ी सभु ग़लति हूंदा। नील इन सेंस में सही आहे त नील जेका नदी आहे उहा डिघी आहे, मतिलबु उहा काफ़ी मुल्कनि मां क्रॉस थी थिए, हीअ नील नदी। ठीकु आहे। हाणे लॉन्गेस्ट रिवर जॾहिं बि इहो सवाल पुछो वञे त लॉन्गेस्ट रिवर कहिड़ी आहे? सो उहा नील आहे। पर जेकॾहिं सवाल पुछो वञे त लार्जेस्ट रिवर कहिड़ी आहे? वॾी रिवर। लॉन्गेस्ट डिघी, लार्जेस्ट वॾी। वॾी कीअं? उहा जेका डीप हुजे, मतिलबु गहरी हुजे, उहा आहे एमेज़ॉन। एमेज़ॉन दुनिया जी अहिड़ी नदी आहे जेका गहरी आहे। लार्जेस्ट जेकॾहिं सवाल हिते हुजे न त लार्जेस्ट रिवर, पोइ ही एमेज़ॉन असां सही कयूं आहे। पर हिते लॉन्गेस्ट आहे त असां नील कयोसीं। नील डिघी आहे, बाक़ी एमेज़ॉन डीप आहे, मतिलबु गहरी आहे। सो इन जे करे असां हिते नील कयो। बाक़ी हिते जेकॾहिं लार्जेस्ट हुजे हा त पोइ ज़रूरु एमेज़ॉन कयो आहे। सो उमेद आहे त ही सभु सवाल तव्हांखे सम्झ में बि अची विया हूंदा ऐं तव्हां नोट बि करे छॾिया हूंदा। जेकॾहिं नोट करे छॾिया आहिनि त मूंखे कमेंट में यस टाइप करे ज़रूरु सेंड कजो। थैंक यू सो मच।